नाज़रीन, करमपुर में आवाज़ टीवी जी मेज़बानी हेठि ख़ूबसूरत सकाफ़ती तकरीब कोठाई वई। उन हवाले से रिपोर्ट के वाहे दरिया खान बंगलानी। समूरी सिंध जहाँ करमपुर ॻोठ आज शहनवाज़ खान बंगलानी में एकता जो रंग झरकी पियो। सकाफ़ती रंगन सां रंगजी वियो। हिन ॻोठ में हर साल जीअं हिन साल भी सिंध जी सकाफ़त टोपी अजरक जो ॾींहुं मल्हायो वियो। सकाफ़ती रंगारंग प्रोग्राम सां गॾु महफ़िल में मूसीक़ी जो भी बंदोबस्त कयो वियो। महफ़िल में मोज़िज़ मेहमाननि समेत शहरनि मुख़्तलिफ़ शहरनि मां साफ़ी ॿारनि भी वॾे तादाद में शिरकत कई। महफ़िल में आयल मेहमाननि ऐं मेज़बाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ही जो प्रोग्राम आहे सिंधियुनि जो प्रोग्राम आहे, सिंधी सकाफ़त आहे, सिंधी असां क़ौम आहियूं, सिंध असांजी माउ आहे। बहिराणे में जेके आहिनि तमामु तालीम जो तमामु घटि आहे। शहरनि में तो आहे ग़रीब माण्हू लाइ तालीम कोन्हे हिते ताईं। सिंधी सकाफ़ती ॾिहाड़ो आहे, हिन में असांखे इहो तालीम सां गॾु सकाफ़ती टोपी अजरक जो ॾिहाड़ो इहो उजागर करणु खपे। हर हिकु जी ज़िम्मेवारी आहे जो असां जदोजहद कयूं पंहिंजे आईंदा नसुल खे तालीम सां गॾु पंहिंजी सकाफ़तूं टोपी अजरक जूं यादाइशूं इहे बरक़रार रखूं। असां सिंधी ॿाहिरि इहो ई मल्हाइण चाहियूं था पिया, मैसेज ॾियूं था पिया असां सभिनी पूरे पाकिस्तान के। सिंध त पंहिंजी जात आहे पर पूरे पाकिस्तान के असां मैसेज ॾियण था जीअं सिंध जीअं असांजो ॾिहाड़ो अॼोको टोपी अजरक जो ॾींहुं आहे। ऐं असां इहो चऊं था पिया पंहिंजे सिंधी भाइरनि खे ऐं सिंधी उन्हनि दोस्तनि खे पंहिंजे ॿारनि खे तालीम पिराइनि ऐं तालीम ॾियनि। जीअं तव्हां महफ़िल में आयल मेहमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणो त सिंध जे सकाफ़त खे उजागर ऐं बहितरीन अमल आहे। असांखे हिते अची वॾी ख़ुशी थी आहे। असां सकाफ़त जो ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां ईद जे ॾियारे जीअं मल्हाईंदा आहियूं, हर साल मल्हाईंदा रहंदासीं। कैमरा टीम सां गॾु दरिया खान बंगलानी, आवाज़ टीवी न्यूज़, करमपुर।